दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त रुंडे जे मथां चटी पइजी वई ऐं मेड़ बि खणी वेंदो, खून ॿार में संग बि ॾींदो सावनि खे। इहो मुसीबत थी वई रुंडे जे लाइ। कारो 10 लख ॾे, जेका 10-15 लख वरिता उहे ॾियणा पइजी विया। हाणे झारा कारे जो रुंडो फाथो आहे ऐं वरी सिकू सां बि हुनखे मुक़ाबिलो करिणो आहे, उहो पैसो अलॻि पियो आहे। होॾां जेको आहे दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं गुलनार खे पैसनि जी लालच ॾेई भॼणु चाहे थी हितां हसीना बेगम। यानी ज़बरदस्त सीन आहिनि। ड्रामो तमामु जल्द एंड थींदो दोस्तों। ड्रामे जो आहिस्ता आहिस्ता सभु सीन खुटंदा पिया वञनि। अगरि दोस्तों तव्हांखे वीडियो अपडेट सुठी लॻी त महिरबानी करियो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं जो पंहिंजो चैनल मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।